अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शाह मां अब्दुल सलाम ॾहरीअ जी। नवाब शाह गुलशन बहार कॉलोनी में वापदारनि कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे आवाम जी बिजली कटण शुरू करे छॾी, जंहिंखां पोइ इलाइक़े वासियुनि जो वापदा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते इलाइक़ी वासियुनि मीडिया खे ॿुधायो त जॾहिं त सिंध हुकूमत वाज़े ऐलान कयो आहे त लॉकडाउन जे दौरान अगर कंहिं कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई त उन जे ख़िलाफ़ सख़्त एक्शन खयो वेंदो। वापदा वारनि मेंटेनेंस जे नाले सां माण्हुनि जे घरनि जी बिजली कटण शुरू करे छॾी आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि बिजली कटण जो जवाबु पुछियो त आवाम खे FIR दाख़िल करण जूं धमकियूं ॾींदा रहिया। जॾहिं त मीडिया जा नुमाइंदा उते पहुता त उन्हनि ते ब्लैकमेलिंग जा इल्ज़ाम लॻाइण शुरू करे छॾियऊं। इलाइक़े जे आवाम चवण आहे त असां आला इख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त वापदा वारनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।